तो मूंखे यकीन है तो को भी हिकड़ी छत जे हेठों सुख सां न रही सघंदो। हर जाइ ते को न को फसाद रहंदो। तो बेहतर इहो आहे त असां अल्लाह ताला के याद कयूं, बारी ताला जे दरबार में हाज़िरी और दुआऊं मुल्क लाए, पंहिंजे बचड़न लाए, कखड़न लाए, पंहिंजे हक लाल जी रोज़ी लाए उहो करे और अॻिते वधूं। और इन में हिकिड़ो मां गुज़ारिश कंदो हलां त तव्हांखे असांखे थोड़ो पंहिंजे ज़हन खे भी मटाइणो पवंदो। और ख़ास तौर ते जॾहिं इलेक्शन अचे तो एतिरो ज़रूर ॾिसजो तो तव्हांजो उम्मीदवार जेको भी बीठो आहे तव्हांजे हल्के में, छा उहो तव्हांजे कीमती वोट जो हक़दार आहे या तव्हांखे बकरो घटो या कोई जानवर समझी बर्ताव करे तो और जबरदस्ती वोट वठे तो इन में थोड़ो तव्हां फर्क महसूस कराईंदव तो तव्हांजी भी इज्जत थींदी। और मुस्तक़बिल में जेको तव्हांजो उम्मीदवार ईंदो उन जी भी तव्हांजी छानबीन खां पोइ कीमती वोट जो इस्तेमाल थियण खां पोइ ज़रूर तव्हांखे उन जो रिज़ल्ट मिलंदो। मां एतिरो ज़रूर चवंदो हलां त असां 30 सालनि खां मथे थिया आहिनि, को सिंध जो ज़िलो अहिड़ो कोन्हे जिते न वियासीं, पर 30 सालनि में पंजाब असां खां इलाही अॻिते निकिरी वई। उन्हनि जा रोड रस्ता, उन्हनि जो इंफ्रास्ट्रक्चर, स्कूल, अस्पतालूं और नौकरियुनि जो मयार जंहिंमें कंहिं क़िस्म जी रिश्वत घटि में घटि एतिरे वॾे पैमाने ते न आहे, तो उहे सर्व भी कनि था और पंहिंजे ज़िले खे बहितर भी कनि था। और उन जी भेटा में जॾहिं हिते था असां ॾिसूं त असां वटि न को मयार आहे नौकरी जी, न को असां वटि इंफ्रास्ट्रक्चर जेको उहो बचियो आहे, न तालीमी इदारनि में उहे उस्ताद आहिनि और न ही अस्पतालनि में उन मयारी क़िस्म जी ट्रीटमेंट थी मिले। और अजीब क़िस्म जो हिकिड़ो सिलसिलो हली रहियो आहे जंहिंमें तव्हां असां ख़ामोश ॾिसण वारा ई थी विया सख़्ते में। सो वक़्तु अची वियो आहे त तव्हां उन सख़्ते मां निकिरो ऐं ॿांह ॿेली थियो और हक़ और सच जी ॻाल्हि करे निकिरो अॻिते। वॾा वॾा हिते नेक मर्द आहिनि पंहिंजे इलाके में, बिरादरियुनि जा चङा मुड़ुस आहिनि, जे तव्हां हिकु आवाज़ थी ऐं निकिरी पवंदो और करप्शन के खिलाफ अने माफिया के खिलाफ कदम वधाईंदो तो यकीन सां मां तव्हांखे चवां थो त तव्हां लाइ इन सिंधड़ी जेकी सिंधड़ी आहे असांजी, जिन लाइ असांजे वॾनि कुर्बानियूं ॾिनियूं, शहादतूं ॾिनियूं, इन खे भी सुखाल कंदो, खुशहाल कंदो। ये सब फैसला वक्त आहे त तव्हांखे करणा आहिनि। और मां शुक्रिया अदा कयां थो साईं लियाकत अली जतोई साहब जो, तो साईं और साईं सां गॾु ॿियनि मोज़िज़िन जो जिन वक़्तु आहे तो फ़ैसिलो करे ॿांह ॿेली थिया आहिनि और हिकिड़ो मुस्तक़बिल बहितर करण लाइ असां गॾिजी इंशाअल्लाह रात ॾींहुं महिनत कंदासीं। सिंध सॼी में जिते जिते वास्तो आहे उते दोस्त जेके आहिनि उन्हनि खे ॿांह ॿेली करे हम ख़्याल करे और मुस्तक़बिल लाइ बहितर उन्हनि खां फ़ैसिलो वठंदासीं। हाणे कंहिंजी गिला करण में या कंहिं सां अजीब क़िस्म जी आवाज़ में ॻाल्हाइण में मूंखे या तव्हांखे को फ़ाइदो न मिलंदो। हिकिड़ो ख़ामोश इनकलाब आणियो और इनकलाब हुजे माफिया के खिलाफ, जेको इहो माफिया क़ाबिज़ आहे, वो ख़ामोश इनकलाब इन माफिया के खिलाफ जॾहिं ईंदो त तव्हां पाण ॾिसंदो इहा जू भी छॾे वेंदा, इहो मिल्कियतूं भी छॾे वेंदा, छो त तव्हांजी अखियुनि में उहो जोश और जज़्बो हूंदो त इहे तव्हांजा ज़ाती जेके ईअं सम्झो 10 साल अॻे या 15 साल अॻे उताक में भी न अची वेही सघंदा, उहे हितां जी हुकुमरानी था करनि। सो इहो फ़र्क़ु ज़रूर ईंदो जे तव्हां सुजाॻा थींदो। कॾहिं भी इहो न सम्झो त असां अॼु हिते आया आहियूं लियाकत अली ख़ान जी दर ते, उन खां पोइ वास्तो असांजो न रहंदो। इंशाअल्लाह मुंहिंजी उम्मीद आहे त लियाकत अली ख़ान के असां वरी ॾिसंदासीं कंहिं वॾे मनसब ते और इन खे अञा असां जवान कंदासीं। असांजे सीनियर आहे कुलीग हुआसीं असांजी
चीफ मिनिस्ट्री के वक्त में असां साईं सां वज़ीर हुआसीं। वरी साईं खे इंशाल्लाह जवान करे अॻभरो कंदासीं ऐं बाबेली थींदासीं। तव्हां सभिनीनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जॾहिं हितां वञो पंहिंजे पंहिंजे पाड़े में पंहिंजे पंहिंजे ज़िले में तालके में यूसिन में बाक़ाइदा संदरा ॿधी निकिरी पओ ऐं सभिनीनि खे सुजाग ॾियारियो ऐं मुस्तक़बिल लाइ ॻाल्हाइण लाइ उन्हनि सां बि ॻाल्हायो, पाण बि ॻाल्हायो ऐं मुतफ़क़ा राय सां तव्हांखे सितारे जो निशान मिलंदो त सितारो इंशाल्लाह चमकंदो त तव्हांजो मुक़दर बि चमकंदो। तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी, कुर्ब लख थोरा। अल्लाह तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, ईअं ई खिलंदा रहो, ख़ुशि रहो। वॾी महिरबानी।